हे ज़ुल्म ऐं ॾाढ न ॼाण त कॾहिं ख़त्म थींदो, जंहिं असांजी नस्लनि जा नस्ल तबाह करे छॾिया आहिनि। पर पोइ बि हितां जी जहालत ख़त्म नथी थिए। केरु आहे जेकर लखनि में कोई पैदा बि थिए थो त उनखे पूरो कयो थो वञे। हा कुंज, अहिड़ो केरु बि न आहे जेको हितां जी जहालत ख़त्म करे, छो त असां पाण हितां जी जहालत जो हिसो बणिजी चुका आहियूं। न ॼाण त हिते इंसाफ़ कॾहिं थींदो, असां सुख जो साह कॾहिं खणंदासीं। अञा त कई साल ऐं सदियूं लॻंदियूं शौर खे उजागर करण जे लाइ। अञा त तो ऐं मूं जहिड़ियूं लखे या हज़ारे न्याणियूं बेवा बणिबियूं। अञा त कई कुंदर घोट कुसजी हिन जहालत जो खाज बणिजंदा। कुंज, काश इन धरती वटां का न्याणी जनम ई न वठे। ही आदमखोरनि जो देश आहे। हिते मर्द हिक ॿिए जो पटे पटे मांस था खाइनि। जेके वरी ॿाहिरि आहिनि वो परे खां बि तमाशो था ॾिसनि। को बि अहिड़ो न आहे जेको हिननि जे विच में अची हिननि खे रोके ऐं हिननि जो ठाह कराए। कहिड़े इंसाफ़ जी असांखे उमेदु आहे? केरु आहे असांखे दिलासो ॾियण वारो? हिन ज़िंदान में तड़पी तड़पी मरी वेंदी हुअसीं, पोइ बि असांखे इंसाफ़ न मिलंदो। मीरा, दुखनि ऐं पीड़ाउनि जो हुनखे अहसासु हूंदो आहे जेको तकलीफ़ुनि में गुज़रियो हुजे। कुझ मुंहिंजी त समूरी ज़िंदगी ॾुखनि ऐं सुरनि जे वर चढ़ी वई आहे। जॾहिं समायसि त अदा जो पादर मूं मथां हूंदो हुयो। शादी खां पोइ रब मूंसां बेपनाह मुहबत कंदो हुयो। सोचियमि सुठी ज़िंदगी गुज़ारींदसि, पर हिन मुआशरे त मूंखां जीअण जो हक़ ई खसे छॾियो। हा, सोचींदी रहियसि त हिननि सुरनि मां निकिरंदसि त बाक़ी जी ज़िंदगी ख़ुशियुनि भरी गुज़ारींदसि। पर कुझु मां त सोचींदी रहियसि ऐं ॾुखनि मथां ॾुख ईंदा रहिया। हाणे त ज़िंदगी जी पुॼाणी त अची पहुती आहियां। हाणे मूंखे पक थी वई आहे त हीअ मुंहिंजी आख़िरी मंज़िल आहे ऐं हे त मुंहिंजो मौत थींदो। मालिक साईं कंदो त इन मुसीबतनि मां पार थी वेंदे ऐं उन खां पोइ तोखे खोड़ सारियूं ख़ुशियूं मिलंदियूं। खुंज, ख़ुशियुनि जी उमेद त हाणे मां कॾों को ख़त्म करे चुकी आहियां। दुआ कयां थी त पंहिंजे ॻोठ वारनि जे साम्हूं मरां, हिन क़ैद में न मरां। खुलियल हवाउनि में, ॻोठ जी फ़िज़ाउनि में ॻोठ वारनि जी नज़रुनि सां नज़रूं मिलाईंदे मरां ऐं उन्हनि खां इहो सवाल कयां त आख़िर मूंखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा ॾिनी पई वञे। जेकर मां बेक़सूर आहियां त तव्हां ख़ामोश छो आहियो? सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।